अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां रशीद सुनो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुनो चैनल। नाज़रीन, अॼु असांजे स्टूडियो जे अंदरि मौजूदु आहिनि टने मोहम्मद ख़ान जी इंतहाई क़ाबिल एहतराम इल्मी, अदबी, समाजी ऐं नज़रियाती शख़्सियत ऐं सिंधी अदबी संगत सेक्रेटरी मोहतरम जनाब आज़म भट्टी साहब असां गॾु मौजूदु आहिनि। साईं आज़म साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे आज़म सिंह, तव्हां इहो फरमाईंदा त सिंधी अदबी संगत टने मोहम्मद ख़ान जे क़याम जो तव्हांखे कीअं ख़्यालु आहे? आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान शाह जेका आहे उहा हिन वक़्तु जी कोन्हे, पर उनजो क़याम 1953 में मोहतरम परवान भट्टी साहब कयो ऐं 1953 खां वठी हिन वक़्तु ताईं 2026 ताईं सिंधी अदबी संगत पंहिंजे हल्के जे अंदरि टंडो मोहम्मद ख़ान शाह वरी आसपास जे इलाइक़नि में इल्मी अदबी सक़ाफ़ती हवाले सां पंहिंजे ॿोली इल्म ऐं अदब जी ख़िदमत जे हवाले सां हिकिड़ो भरपूर किरदारु अदा करे रही आहे। जंहिं लाइ आउं सम्झां थो परवान भट्टी खां पोइ मूंखे इहो ॻाल्हि हासिलु आहे त सिंधी अदबी संगत जे मकसद ते ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे विलेज सतह ते शाख सतह ते पंहिंजो किरदारु जेको मुंहिंजो फ़र्ज़ु हो फ़र्ज़ु अदा कयो आहे। ऐं माशाअल्लाह को दौर हो जॾहिं असां वटि 5, 7, 8, 10 दोस्त हूंदा हुआ। हिन वक़्तु सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान पंहिंजे सरगर्मियुनि जे बदिलो ऐं सम्झां थो टंडो मोहम्मद ख़ान में हिन वक़्तु इल्मी अदबी इदारे जे हवाले सां सक़ाफ़ती असांजे शोबे जे हवाले सां हिकिड़ी किरदारु अदा करे पई। असां हफ़्तेवार दस्तूरी जेके असांजी अदबी उन में बि असांजी हर हफ़्ते लॻभॻि 35 खां 40 दोस्तनि जी शिरकत थींदी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ असांजा तख़लीक़ात दोस्त पंहिंजो हिकिड़ो खणी ईंदा आहिनि ऐं असांजा जेके सक़ाफ़ती हवाले सां राग रंग सां हलाइण जेके असांजा दोस्त आहिनि उहे पंहिंजूं जेके सलाहियतूं उहे हुते निर्वाह कंदा आहिनि। असां वटि अदबी क्लासुनि तव्हां इहो फरमाईंदा त पंहिंजे हिन सिंधी अदबी संगत जे क़याम खां पोइ सिंधी अदबी संगत वारा केतिरा किताब जेको आहे या केतिरो इल्मी ऐं अदबी जेको कमु जेको आहे सो कयो आहे? आउं सम्झां थो हिन वक़्तु ताईं सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद ख़ान काफ़ी असांजा सीनियर दोस्त आहिनि हुन किताब छपाया आहिनि, जंहिंमें असांजो आशिक़ अली गांव ताईं ख़ूबसूरत शाइर आहे, फितरत जो शाइर आहे, उनजो किताब छपियल आहे। साईं मोहम्मद कुमार संगम आहे, उन जा 3-4 शाइरी जा मजमूआ छपियल आहिनि। ऐं रिसेंटली असां वटि प्रोफेसर लियाक़त अली सोलंकी साहिब जो किताब छपियो हिदायत सां घोड़ा खे घोड़ा सवार। ऐं उन खां अलावा ॿिया काफ़ी दोस्त आहिनि जीअं असांजे आस पास टिखड़ आहे, उते असांजा सीनियर दोस्त आहिनि आकाश टुकड़ाई वारा, उन्हनि जो 2-टे किताब आकाश जा छपियल आहिनि, इमरान हफ़ीज़ जा छपियल आहिनि। इनाम टिखड़ाई असांजो इंतहाई सीनियर शाइर हो, उन्हनि जो हिकिड़ो मजमूओ 1998 में छपियो। वरी उनजो ॿी जेका बक़ाया शाइरी उनजी वफ़ात खां पोइ हाणे छपी आहे, जंहिंजो बि ताॻो कुझु महीना अॻे असां सिंधी अदबी संगत ऐं टिखड़ पब्लिकेशन जे तरफ़ां उनजी मोहलत करे चुका आहियूं। पोइ ऐं ॿियो इहो आहे त असां वटि काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जंहिंजो मवाद किताबनि खां वधीक आहे, कंहिंजा 2-3 किताबनि जो मवाद आहे, कंहिं 5-7 किताबनि जो मवाद आहे। पर आउं सम्झां थो असां जंहिं मुआशिरे में रहूं था उते जिते माण्हू इंसान पंहिंजे पेट जे पूरा जे लाइ थोरा जो हलंदो हुजे, किताब छपाइण हिकिड़ो असांजे लाइ को जबल जागण जो मिसाल आहे। पोइ उन सूरत हाल में काफ़ी अदीब शाइर जेके आहिनि उहे वीचारा हिकिड़ा त अकिल थी लॻो आहिनि, ॿिया इंतहाई मिसकीन माण्हू आहिनि। पोइ किताबनि जो जेको ॻाल्हिटो आहे या जेको अघु आहे, जेको कागज़ आहे मार्केट में हिन वक़्तु इंतहाई महांगो आहे। पोइ असांजा ग़रीब दोस्त जेके उहे कोन पिया पहुची सघनि उन किताबनि खे बाक़ाइदे किताबी शिकिल ॾियारण जा छोड़े जो उन्हनि वटि उनजा मसौदा मौजूदु आहिनि। उन में बदकिस्मती आहे हिकिड़ा असांजा पंहिंजा वसीला महदूद आहिनि, ॿियो असांखे कंहिं बि इदारे जी का बि सपोर्ट कोन्हे का, कंहिं बि इदारे जे पारां असांजी न सरपरस्ती आहे, न रहनुमाई आहे, न को अमली सहकार आहे जो असां उन्हनि शयुनि खे अञा बहितरीन लेवल ते किथे खणी वञी सघूं। इहो फरमाईंदा त सिंधी ॿोली जे वाधारे ऐं वेझ जे लाइ या सिंधी ॿोली जी पका जे लाइ सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान जेको आहे उनजे पारां कहिड़े क़िस्म जा असां सम्झूं था त मुंहिंजो जेको ज़ाती रहियो आहे मजमूई जेको असांजो तासुर तारीख़ आहे, सिंधी असांजी क़ौमी ॿोली आहे, हज़ारनि सालनि खां असांजी ॿोली आहे। ऐं आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत गुज़िरियल 4हीं सदी खां वठी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जे लाइ मुसलसिल जदोजहद में आहे। ऐं असां हर साल
फेबरवरी जी 1 तारीख़ खां वठी 22 फेबरवरी ताईं हर साल इहो हिकिड़ो सॼो टेन्योर हूंदो आहे, उहो ॿोली जी प्रचार लाइ गुज़ारींदा आहियूं। ऐं उन में असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुज़ाकिरा, सेमिनार, प्रेस कॉन्फ्रेंसियूं, मुख़्तलिफ़ इदारनि सां मिलण, ख़त किताबत, यूनिट्स ताईं भुखण ताईं, एहतिजाजी मुज़ाहिरनि ताईं सिर्फ़ु असांजो मुतालबो इहो हूंदो आहे सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई उनखे समूरी सिंध जे अंदरि दस्तरी ॿोली तौरु इस्तेमालु कयो वञे ऐं हिकिड़ी उनखे क़ौमी ज़ुबान जे हैसियत ॾिनी वञे। और बदकिस्मती इहा आहे त चौथाई सदी खां वठी सिंधी अदबी सनद जो मुतालबो मुस्तक़िल तौर ते कंदी बि अचे, पर असांजे जेके हुकुमरान आहिनि, जेके मसनद धनी आहिनि, उन्हनि जे फ़िलहाल करण जे काम नथी करे। साईं आज़म साहब, तव्हां इहो फरमाईंदा त आमतौर ते इहो चयो वञे थो त कायदे आज़म मोहम्मद अली जना जेको आहे उहो कराची जे अंदरि पैदा थिया, जॾहिं त मूं ख़ुदि पढ़ियो आहे मुंहिंजे दौर जे अंदरि, ऐं शायदि तव्हां पढ़ियो हुजे ऐं तव्हां अदीब माण्हू आड़ो माण्हू आहियो, तव्हांखे इन शइ जी ख़बर हूंदी। कायदे आज़म मोहम्मद अली जना जी जेका पैदाइश जेका उहो झिरकनि जे अंदरि थी, त पोइ हिन तारीख़ जो तज़ाद जेको आहे हिन सबबु छा आहे? सही मसइलो आउं सम्झां थो त हज़ारनि सालनि जी तारीख़ में सिंध तमामु वॾा आगार भोॻिया आहिनि। सिंध हमेशह हमले आवरनि जो निशानो रही आहे ऐं सिंध जी उन में वॾी में वॾी ख़ुशूसियत इहा आहे जी हिकिड़ो ख़ुशहाल खेतो जेको सदाईं ॿाहिरि हमले आवरनि जे लाइ हिकिड़ो कशिश जो सबबु बनल रहियो, अरबनि खां वठी मुख़्तलिफ़ जेके गांव थियूं आहिनि। ऐं उन में पोइ ईअं थियो आहे त जॾहिं क़ौमूं ग़ुलाम थींदियूं आहिनि, धरतियूं जॾहिं जकड़जी वेंदियूं आहिनि, त तारीख़ूं बि उन्हनि हुकुमराननि जे ताबे बणिजी वेंदियूं आहिनि ऐं असांजी तारीख़ुनि सां बि इहा जुट थी आहे। इवन ताईं हिन वक़्त ताईं बि इहा पोज़ीशन आहे जी तव्हां काइदे बंद जी ॻाल्हि कई, सॼी दुनिया खे ख़बर आहे। असांजा सीनियर अदीब रड़ियूं करे करे मरी विया। मावी जो जेको बि असांजो तदरीसी किताबनि जो सिलसिलो हो, इवन ताईं जेको लिटरेचर आहे उन में बि फिदो सो हो। ऐं सम्झां थो असां त कोन पढ़ियो, तव्हां या तव्हां खां अॻे जी टई त पढ़ियो, जेकर में पैदा थियो। जॾहिं त असां वटि जेको पोइ बाद में सॼो इहो वज़ीर मेंशन वारो ठाहे, ऐं आउं सम्झां थो वज़ीर मेंशन जे लाइ बि इहो असां वटि तगाद मौजूदु आहे, इहो ठहे काइदे में पैदा थियो बाद में आहे। ऐं इन क़िस्म जूं जेके तारीख़ुनि सां हथ जड़ान थियूं, पोइ असांखे हिकिड़ा कूड़ा हीरा ॾिना विया, हथ जा हिकिड़ा हीरा ठाहे पैदा कया विया। असां वटि खोड़ सारा पाकिस्तान लेवल जा आलिम आहिनि, खोड़ सारा कारी ताहिरुल क़ादरी साहिबु इन ते किताबनि जा हवाला ॾिना आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में ख़ुदि पंहिंजा साहिब ई हिते आया, जेके जिन मां पोइ ॿ टे विया आहिनि ऐं हिकिड़ो ॿ हिते रही पिया आहिनि। असां सम्झूं था त हीअ जेका सॼी हुई जॻाण हुई उहा हिकिड़ो हमले आवर बणिजी, हितां जा जेके फ़ौजी हुआ, हितां जा जेके वकील हुआ, मुख़्तलिफ़ बहाननि तां उन्हनि खे भॻवान जे हवाले सां उन्हनि ते काम थींदो रहियो। अरबनि जे दौर में सिंध में तमामु घणा हमला थिया आहिनि। असांजे मौक़े ते अञा तोड़े जो अलॻि डॉक्टर आहिनि, के 14 ते आहिनि, के 18 ते आहिनि, के 16 ते आहिनि। पर आउं सम्झां थो त जेको ॿाहिरियों हमले आवर रहियो आहे उहो असांजी धरती जो हीरो थी कोन थो सघे। ऐं ॿाहिरां अची जिन असांजी धरती खे अपनायो, जिन असांजी मिटी खे पंहिंजी जनम भूमि सम्झी उन सां प्यार ऐं मोहबत जो इज़हार कयो, उहो शाह लतीफ़ हुजे, सचिन फरमोश हुजे या ॿिया हुजनि, ओड़े जो असांजा खोड़ सारा सूफ़ी बुज़ुर्ग घरां आया आहिनि। पर हुननि जॾहिं पंहिंजो पाण खे हिन धरती जी मिटी सां मिलाए छॾियो, हिते ख़ाक थिया, हिन धरती सां हुननि मोहबत जो इज़हार कयो। अॼु सॼी क़ौम उन्हनि सां मोहबत जो इज़हार करे थी, न रुॻो उन्हनि सां मोहबत जो इज़हार करे थी, पर आउं सम्झां थो असां वटि सिंध में लतीफ़ सां वॾो हुकुम बि आहे कोन्हे। असांजा उर्दू स्पीकिंग भाइर आहिनि, उहे जॾहिं पार्टीशन थी त हिते पाकिस्तान जे अंदरि आया ऐं जॾहिं सिंध जे अंदरि आया, लतीफ़ सरकार जो ख़ानदान जेको आहे उहो ज़िम थी वियो। असांजा जेके बलूच भाइर जेके आया उहे असां सां गॾु ज़िम थी विया। असांजा ॿियूं जेके क़ौमूं बुज़ुर्ग जी तव्हां ज़िक्र कयो, सचिन सरमत रहमतुल्लाह अलैह जो या वरी उला जेके उहे सभु असां सां ज़िम थी विया। अहिड़ा ज़िम थी विया जो सिंध जो माण्हुनि खां अक़ीदत ऐं मोहबत में इश्क कयो। पर ही जेकी असांजे उर्दू स्पीकिंग ॿाहिरि आया, इन्हनि हेसि ताईं सिंध खे दिलि सां तस्लीम न कयो। इहो छा सबबु आहे? ऐं इन जा तारीख़ी हवाले सां खोड़ सारा सबब बि आहिनि, खोड़ सारा तज़ाद बि आहिनि। ऐं सम्झां थो न रुॻो पार्टीशन जे दौरान फ़तेह अली, पर उन खां पहिरीं बि लड़ पलाण थी आहे। काफ़ी जेके जॾहिं ॿ क़ौमी नज़रियो पंहिंजो ओज उरूज वठी चुको त असां वटि लड़ पलाण जो सिलसिलो बि शुरू थी चुको। छाकाणि जो मज़हबनि जे बुनियाद ते आउं ज़ाती तौर ते कंदे बि शेरूं ॻाइनि, मज़हबनि जे बुनियाद ते क़ौमुनि जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे, क़ौमुनि जी पंहिंजी धरती हूंदी आहे, ॿोली हज़ारे सालनि जी सकाफ़त ऐं कल्चर आहे, उन्हनि जूं खोड़ सारियूं जेके घुरिजूं आहिनि। पर आउं सम्झां थो जेको तव्हांजो सुवालु आहे
त उन में इहो आहे त आउं सम्झां थो हिकिड़ो त उन्हनि पलाण करे ईंदड़नि खे हेतिरा साल भुगण जे बावजूद बि अञा ताईं इहा शइ ज़हन में न वेही सघी आहे, न ई दिली तौर ते उन शइ खे क़बूल करे सघिया आहिनि किथे धरतीअ असांजे थोरे जो उन्हनि खे ख़बर आहे त उहे हिते रहिया आहिनि, जाया निकिता आहिनि। उन में ईअं कोन्हे त असां वटि 100% रेशो ईअं हुजे, ईअं न आहे।